कंट्रोवर्सी भरिसां इकनॉमिक ज़ोन थाणे जे हद ॻोठ अरबाब चढ़ जे रहवासियुनि पारां प्यार परण तां 5 ॾींहं अॻु क़त्ल कयल नौजवान वसीम चढ़ जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं कातिलनि पारां नारी खे अगवा करे मारण जूं धमकियूं मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे कोशिश डिजिटल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा मसलो असां सां अॼु असांजे क़तल खे 6 ॾींहं आहे। पुलिस जेके जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि 3 ॼणा खैर मोहम्मद उर्फ परवेज़ चंगड़, अली नो उर्फ बशीर चंगड़, मौला बख़्श चंगड़, जंहिंमां पुलिस 1 ॼणे जो रिमांड वरितो आहे उहो अली नो उर्फ बशीर चंगड़, परवेज़ चंगड़ ऐं जेके ॿिया जवाबदार नामिनेट FIR असांजी में आहिनि क़तल केस में, उन्हनि खे पुलिस तहफ़ुज़ थी ॾे। असां मज़लूमनि खे रहंदो धमकायो थो वञे त तव्हांखे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। SSP खैरपुर खे, DIG सखर खे, IG सिंध खे, वज़ीर आला साईं मुराद अली शाह खे असांजी इहा ई अपील आहे, साईं असां मज़लूमनि सां इंसाफ़ कयो। यो मसलो आहे त मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे तहफ़ुज़ खपे ऐं मुंहिंजे मुड़ुस जो असां प्यार जो पहिरियों कयोसीं, पसंदि जी शादी कईसीं, तंहिंखां पोइ बि 50 लख असां खां ॾंड वरितऊं। 6 महीना अॻु में 6 महीना गुज़रिया आहिनि। 5 ॾींहं अॼु मुंहिंजे मुड़ुस खे बेरहमीअ सां मारियो वियो आहे। परवेज़ चंगड़ मुंहिंजे मुड़ुस खे मारियो, तंहिंमां 3 गिरफ़्तार आहिनि मुंहिंजे मुड़ुस जा कातिल, ॿिए मतिलबु ॿिया रहिया आहिनि। इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे तहफ़ुज़ खपे। मूंखे बि ख़तरो आहे, मुंहिंजे बचे बि ख़तरो आहे, मुंहिंजो मुड़ुस त वियो, मुंहिंजो बचो बि वेंदो ऐं धमकियूं थी ॾिनियूं वञनि त मतिलबु तुंहिंजे मुड़ुस जो बि असां क़त्ल कयो आहे, तुंहिंजो बि असां क़त्ल कंदासीं। मूंखे इंसाफ़ खपे ऐं जेका बि पुलिस आहे मतिलबु उहा उन्हनि सां ॿधल आहे, पैसा वठी रिश्वत खाई मतिलबु उन्हनि खे उअं ई थी रखे जीअं इंसान घर में हूंदो, ऑफिसर बणाए वेठा आहिनि। मतिलबु खाधो पीतो हर शइ उन्हनि खे मिले थो, जेल ते नथो माणियो वञे। मूंखे इंसाफ़ खपे। पुट जा कातिल जेके आहिनि गिरफ़्तार कयो, मुंहिंजी नुंहुं खे बि ख़तरो आहे, असांखे बि ख़तरो आहे। सॼी राति असां बेआरामी में धमकियूं था ॾियनि, जेके बहादुर वेठा आहिनि छा ॿधल नाला उहे गिरफ़्तार कोर्ट ते अञा कोन था थियनि। मेन टीम सां गॾु सफ़ीउल्लाह जतोई, कोशिश डिजिटल न्यूज़ टंडरो मसी।